के हटायो, एसएसपी सक्कर के हटायो, पुलिस गर्दी नामंजूर, पुलिस गर्दी नामंजूर। मीरपुर बठिणो जे सिंध महाज़ जे मरकज़ी सॾ ते यूनिवर्सिटी जे शागिर्द शहीद इरफान जतोई जे क़त्ल जे अदालती जांच करण लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते जे सिंध महाज़ ज़िले सुजावल जे अॻवाननि नहमान शोरो, नियाज़ ठाणानी, शमीर ॾेथो, सागर खटी, रजब अली शोरो एहतजाज कंदे चयो त यूनिवर्सिटी जे शागिर्द इरफान जतोई खे एसएसपी सखर, डीएसपी निसार शाह प्लानिंग सां अगवा करे पोइ क़त्ल कयो आहे, जेको वॾो ज़ुल्म आहे। इन्हनि चयो त हीउ हिकु शागिर्द इरफान जतोई जो क़त्ल न आहे, पर हीउ सिंध क़ौम जो क़त्ल सम्झूं था। हिननि अहला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी अहला सतह ते अंदरूनी जांच करे मुलवस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।